अवां हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दबाईंदा ताकि जॾहिं बि वीडियो रखी वञे त अव्हांखे नोटिफिकेशन जारी थिए। शाबस आहे हैदराबाद जे डायरेक्टर स्कूल्स खे जंहिं कुझु ॾींहं अॻु रीजन जे 9 ई ज़िलनि जे स्कूलनि में लतीफ़ शनासाईअ जो हफ़्तो मल्हायो ऐं लतीफ़ बाबति बुनियादी सवालनि जी चटाभेटी, लतीफ़ जे फ़न ऐं फ़िक्र ते तक़रीरूं, शाइरी मुक़ाबला, ख़ताती ऐं ड्राइंग खां सवाइ लतीफ़ जे वाई ॻाइण जा बि मुक़ाबला कराया। यार वाह, लतीफ़ जे फ़न ऐं फ़िक्र खे स्कूलनि अंदरि इन तरह सां मुतारिफ़ कराइणु वाक़ई बि ॾाढो साराह जोॻो कमु आहे। ऐं ॿियो ॿुध, चवनि था उन मां वॾो फ़ाइदो इहो थियो आहे त उस्तादनि बि लतीफ़ खे पढ़णु शुरू कयो आहे। उहा त अञा बि भली ॻाल्हि त उस्तादनि बि लतीफ़ ॾांहुं मोट खाधी आहे, जिन पंहिंजो इहो फ़र्ज़ु विसारे नए नस्ल खे मुकमल तौर ते लतीफ़ जी ॼाण खां महरूम रखियो आहे। मां त उनखे उस्तादनि जे हवाले सां मौजूदा दौर जी वॾे में वॾी मुजरमानी ग़फ़लत चवंदो आहियां, छो त लतीफ़ सिंध जो त अज़ीम शाइर आहे ई, पर ॾेही तोड़े परॾेही आलमनि ऐं अकाबरनि हुनखे आलम जे अज़ीम शाइरनि जे इल्म जे जहान जी वॾी छंड-छाण खां पोइ उन्हनि खां बि वॾो ऐं सॼी दुनिया जो अज़ीम खां अज़ीम तर शाइर करार ॾिनो आहे। उन करे हुन जे अज़मत जी रोशनी असांजे नए नस्ल जे ज़हननि ताईं रसंदी रहणु तमामु घणी ज़रूरी आहे। भाऊ, सच इहो आहे त मां कॉलेज जो सिंधी शोबे जो उस्तादु आहियां, पर पंहिंजे 28 साला पढ़ाईअ जे तजुर्बे में मुंहिंजे क्लासनि में को हिकु अधु शागिर्द ई हूंदो आहे जंहिंखे मुश्किल सां लतीफ़ जा हिकु ॿ बेत यादि हूंदा आहिनि, न त सभ जा सभु शाह साईंअ खां अणवाक़ुफ़ हूंदा आहिनि। तॾहिं उन्हनि ते ॾोह ॾियण बजाए स्कूलनि जे उन्हनि उस्तादनि खे ॾोही चवंदो आहियां जिन पाण लतीफ़ खे न पढ़ी नए नस्ल खे बि पंहिंजे अज़ीम वरसे खां वाक़ुफ़ु न करे उन्हनि जे ज़हननि खे अहिड़ो ज़ंग लॻाए छॾियो आहे जंहिंखे साफ़ु करण जी उमेद वक़्त जी वॾी विथीअ सां लाॻापियल आहे। जेकॾहिं उन डायरेक्टर वांगुरु असांजे सभिनी दर्सगाहनि जा सरबराह इन तरह जा लतीफ़ शनासी हफ़्ता मल्हाइण जो रवाजु विझनि ऐं उस्तादनि खे शाह जो रिसालो पढ़ाइण जो पाबंद बणाइनि त लतीफ़ में समायल हज़ारे इल्मनि जा मोजज़नि समुंड नए नस्ल जे ज़हननि में दाख़िल थी उन्हनि खे केतिरनि ई माणकनि ऐं मोतियुनि सां मालामाल करे सघनि था। तालीम खाते सां गॾु इहा ज़िमेवारी सिंध जे सक़ाफ़त खाते खे बि निभाइणु घुरिजे ऐं सिंध जे हर शहर ऐं ॻोठ में लतीफ़ी मेला मुनाक़िद करणु घुरिजनि जीअं सिंध जो हर शोबे सां लाॻापियल माण्हू लतीफ़ जे फ़िक्र मां फैज़याब थी इंतिहा पसंदीअ सां हर विख ते वेड़ लाइ पाण खे सघारो करे हयातीअ जे सफ़र खे इंसानियत जे अबदी रोशनीअ सां उजाड़ण जा मौक़ा माणे सघे। उहा त उन्हनि लाइ ख़ासि ड्यूटी आहे, पर उहा उन्हनि खे निभाइणु कतई बि ज़रूरी नथी लॻे। उन्हनि लाइ त ज़रूरी लंडन में सूफ़ी कॉन्फ्रेंस कराइणु आहे, छो त असांजे माण्हुनि खां वधीक लतीफ़ जे सूफ़ीज़म वारे नज़रिए जी रोशनी लंडन जे माण्हुनि लाइ लाज़मी आहे।